अस्सलाम वालेकुम दोस्तों। अनमोल रेडियो नेटवर्क लाइव स्टूडियो तलार खां तव्हां सां मुखातिब तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहजहान ख़ास के लिए दोस्तों मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो तो तव्हां दोस्तन जी वॾी महिरबानी थींदी। अॼु असांजे प्रोग्राम में तमामु ख़ूबसूरत नज़म पहुतो आहे जंहिंजो शाइर आहे ॻोठ राॼार थर खां मोहम्मद उर्स आरिसर साहब। तमामु ख़ूबसूरत ऐं बहितरीन नज़म आहे। यकीनन तव्हां प्यारनि दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। पंहिंजनि जो आहियां धिकारिल मां, तक़दीर जो आहियां मारिल मां। पंहिंजनि जो आहियां धिकारिल मां, तक़दीर जो आहियां मारिल मां। कहिड़ा थो मूंखां हाल पुछी, सूरनि जो आहियां साड़िल मां। मुंहिंजा भाग मूंखां आहिनि रुठा, मुंहिंजा दिलि घुरिया दिलबर थी विया जुदा। कंहिं कोन ॾिनू मूं ॾे मुर्की, घूरनि जो आहियां घायल मां। कंहिं कोन ॾिठो मूं ॾे मुर्की, घूरनि जो आहियां घायल मां। मूंखे मुंहिंजनि पंहिंजनि दर्द ॾिना, मूं मिसकीन खां सभई नाता छिना। कोई नथो मूंखे यादि करे, सदियुनि खां आहियां विसारिल मां। उर्स खे कोन कॾहिं सुख मिलिया, सुखनि जे बदिले रॻो ॾुख मिलिया। उर्स खे कोन कॾहिं सुख मिलिया, सुखनि जे बदिले रॻो ॾुख मिलिया। कोन मिली कॾहिं सुख जी घड़ी, आरिसर सूरनि जो आहियां सतायल मां। पंहिंजनि जो आहियां धिकारिल मां, तक़दीर जो आहियां मारिल मां। नौजवान शाइर मोहम्मद उर्स आरिसर साहब जो लिखियल ही ख़ूबसूरत नज़म तव्हां प्यारनि दोस्तनि जे सुंदर समातुनि जे नज़र कयो। यकीनन तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो।